आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। तव्हां सिंगिंग जो टाइम जेको आहे रियाज़ जो कहिड़ो रखियो हूंदो आहे, कहिड़े टाइम कंदा आहियो? असां सुबुह जो कंदा आहियूं रियाज़ त असां केॾी महिल बि कंदा आहियूं, जेॾी महिल बि असांखे टाइम मिलंदो आहे असां खणी करे कंदा आहियूं। वरी असांजो उस्ताद बि ईंदो आहे, कॾहिं कॾहिं उहो बि असांखे अची ॿियूं नयूं नयूं शयूं सेखारे वेंदो आहे। उनखां अलावा अॼुकल्ह हर कंहिं घर में ॿार टेलीविज़न ॾिसंदा, त तव्हां बि टेलीविज़न ॾिसंदा त उहो टाइम तव्हांजो कहिड़ो हूंदो आहे टेलीविज़न ॾिसण जो? टेलीविज़न जो को बि न हूंदो टाइम, बसि जेॾी महिल दिलि चवंदी आहे टेलीविज़न असां ॾिसंदा आहियूं, कंहिं शइ मूड थींदो आहे ओॾी महिल ई कंदा आहियूं असां। जी नाज़रीन, असीं राहत इंतख़ाब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त असांखे हींअर उहे कंहिंजो कलाम ॿुधाइनि पिया। जी हाणे मां तव्हांखे कलाम ॿुधाईंदी आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी। ऐं मां उमेद थी कयां त तव्हांखे मुंहिंजो कलाम सुठो लॻंदो। तव्हां असांजे हिन कलाम ते कमेंट ज़रूरु कजो ऐं लाइक बि कजो। जी नाज़रीन, असीं राहत इंतख़ाब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं उनखां पुछंदासीं त हींअर असांखे कहिड़ो कलाम ॿुधाइनि पिया। जी हींअर मां तव्हांखे जीए लतीफ़ मुंहिंजो इहो मां तव्हांखे हींअर गीत थी ॿुधायां ऐं मां उमेद कयां थी त तव्हांखे मुंहिंजो गीत सुठो लॻंदो। तव्हां असांजे हिन गीत खे लाइक कजो ऐं कमेंट बि कजो। लतीफ़
हींअर असांजे नाज़रीन खे आख़िर में कहिड़ो मैसेज था ॾियो पंहिंजे नंढड़नि जेके तव्हां जेतिरा स्टूडेंट आहिनि, तव्हां जेतिरा गुलनि जेतिरा ॿार आहिनि, जीअं तव्हां पाण गुल आहियो, त उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? असां इहो था मैसेज ॾियूं, असां जीअं कमु था कयूं त उहे बि इहे ॿार बि तव्हां बि मशहूरु थींदा जेकॾहिं तव्हां बि हारमोनियम ते गाना ॻायो। असां रोज़ु हिकिड़ो भेद सिखो, रुगो शहारती बि जो त तव्हां मशहूरु थी था सघो, तव्हांखे बि इज़त मिलंदी इलाही सारी। मां इहो चवणु चाहींदमि जेके ॿार आहिनि पंहिंजे सब्जेक्ट खे या जेको बि हू दुनिया में करणु चाहींदा, केरु डॉक्टर थो थियणु चाहे, केरु इंजीनियर थो थियणु चाहे, केरु आर्टिस्ट थो थियणु चाहे, केरु सिंगर थो थियणु चाहे, ऐं इलाही शोबनि में माण्हू कमु करे, केरु पायलट थो थियणु चाहे, केरु सोल्जर थो थियणु, जेको कुझु बि थियणु चाहे थो, उहो पंहिंजे सब्जेक्ट खे अञा वधीक भरपूर उनमें महिनत कनि ऐं उन्हनि खे पंहिंजी कामयाबी ऐं मंज़िल ज़रूरु मिलंदी। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।